नाज़रीन मोरो में अहम ख़बर शामिल कंदा तो मोरो में जीडीए के मरकजी अगवान सूबाई वज़ीर مسرور अहमद खान जतोई मोरो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो आहे त निहायत ही थोराइतो ऐं शुक्रगुज़ार आहियां त एतिरे शॉर्ट टाइम जे अंदरि जेको आहे सो तव्हां सभु हिते आया आहियो मौजूदु थिया आहियो हिन प्रेस कॉन्फ्रेंस जे करे। हे प्रेस कॉन्फ्रेंस लोकल बॉडी इलेक्शन जे हवाले सां करणी आहे। जॾहिं खां लोकल बॉडी इलेक्शन जी अनाउंसमेंट थी आहे असांजे फेज़ 1 जे अंदरि शुरू खां ई जेके आहिनि सो धांधलियुनि जो सिलसिलो उहो जारी थी चुको आहे। शुरू में हिन वधीक थियो त इलाइक़े जो गरीब आवाम असां सां गॾु आहे। वोट गरीब आवाम जो आहे। इंशाअल्लाह इलेक्शन में कामयाबी असांजी थींदी। रिपोर्टर अज़ीज़ कोराई, साहिल न्यूज़, मोरो।